ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल पाण कथा में श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 6 अध्याय में नारद जी जे बे जन्म वठण बाबत मालूमात हासिल कई। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जो 7 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे अश्वत्थामा ऐं अर्जुन जी लड़ाई। श्री सूत जी शौंक ऐं ॿियनि रखेश्वरनि खे चयो, नारद मुनि पंहिंजे अॻूणे जन्म जो हाल भॻवान वेदव्यास जी खे ॿुधाए चयो, ए वेदव्यास जी, मूं 4 श्लोक ब्रह्मा जी खां ॿुधा ऐं ब्रह्मा जी नारायण जी खां ॿुधा आहिनि। तोखे घुर्जे त उन्हनि श्लोकनि जी कथा विस्तार सां लिख। जंहिं मनुष्य ही देह पाए नारायण जी जो सुमरण ऐं ध्यान न कयो, उहो आदमी 84 लखनि जोणियुनि में जन्म वठी ॾाढा ॾुख ऐं कलेश बर्दाश्त थो करे। पोइ नारद मुनि वेदव्यास जी खे 4 श्लोकनि जो मतिलबु चङी तरह करे सम्झायो ऐं चयो, ए वेदव्यास जी, पहिरियां ई तोखे घुर्जे त पार ब्रह्म परमेश्वर जे चरणनि जो ध्यानु कर। जॾहिं तुंहिंजो अंदरि शुद्ध थिए ऐं वेंकटनाथ जो स्वरूप तोखे हृदय में ॾिसण में अचे, तॾहिं तूं नारायण जीअ जा गुण ऐं स्तुति बयानु कजां। नारद जी इहा ॻाल्हि चई वीणा खणी ऐं नारायण जा गुण ॻाईंदा उतां रवाना थिया। पोइ भॻवान वेदव्यास जी नारद मुनीअ जे उपदेश अनुसार सरस्वती नदीअ में स्नान करे बद्रिका आश्रम में जोशी नगर जबल जे पासे में आहे, उते वेही परमेश्वर जे ध्यान में महू थिया। तॾहिं खेसि हिन ॻाल्हि जी चिंता थी त मूं अज्ञानीअ खे कहिड़ी सुमर्थी आहे जो थोरी बि महिमा उन पार ब्रह्म परमेश्वर जो बयानु करे सघां। उन वक़्तु आदि जोत जो तेज उन जे हृदय में चमकियो। तॾहिं व्यास जी परमेश्वर जी कृपा सां स्तुति करण जी तौफ़ीक़ पाए उहे 4 श्लोक जेके नारद मुनि खां ॿुधा हुआ से विस्तार सां लिखिया ऐं उन जो नालो श्रीमद् भागवत महापुराण साहिब रखियो। सभई चओ, जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, ही श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे हिन धरती ते अचण जी कहाणी आहे, जंहिंमें पाण ॾिठो त श्रीमद् भागवत महापुराण साहिब जी रचना कीअं थी थिए। उन खां पोइ वेदव्यास जी श्रीमद् भागवत महापुराण साहिब जी कथा सुखदेव जी पंहिंजे पुट खे पढ़ाई ऐं सुखदेव जी महाराज उहा कथा राजा परीक्षित खे ॿुधाई। जंहिं जे पढ़ण ऐं ॿुधण सां संसारी माया छॾे थी वञे। एतिरी कथा ॿुधाए सूत जी शौंक ऐं 88,000 रखेश्वरनि खे ऐं श्री सुखदेव जी राजा परीक्षित खे चयो, हे राजन, जॾहिं 18 खोड़ियूं लश्कर पांडवनि ऐं कौरवनि जी सेना जा अची कुरुक्षेत्र में गॾु थिया हुआ ऐं पोइ 18 ॾींहंनि ताईं महाभारत जी वॾी महाभयानक जंग थी, जंहिं में घणनि ई माण्हुनि वीर गति खे प्राप्त कयो। शहीद थियण या शहादत खे हासिल करण खे वीर गति प्राप्त करणु चइबो आहे। ऐं उन जंग में
भीमसेन पंहिंजे बाहुबल सां धृतराष्ट्र जे 99 पुटनि खे मारियो ऐं आख़िर में दुर्योधन जी ॼंगा कुपे उन खे ज़मीन ते किरायो। छो त महाभारत जी जंग थियण खां अॻु में जंहिं वक़्तु राजा युधिष्ठिर पंहिंजी सभु मिल्कियत हाराए ऐं पंहिंजी राणी बि हाराए वेठा हुआ, तॾहिं दुर्योधन अभिमान में भरिजी माता द्रौपदीअ खे चयो, अची मुंहिंजी ॼंगा सथर ते वेह। तंहिं वक़्तु भीमसेन मन में प्रण कयो, कसम खयो त श्याम सुंदर जी कृपा थींदी त मां हिन जी ॼंगा पंहिंजी गदा सां कुपींदसि। सो श्री कृष्ण जी कृपा सां भीमसेन पंहिंजो प्रण पूरो कयो। पोइ जंहिं वक़्तु दुर्योधन पैर कुपियल जॾो थी मैदान जंग में अकेलो पियो हो, तंहिं वक़्तु अश्वत्थामा अचे थो। अश्वत्थामा दुर्योधन जो मित्र दोस्त आहे ऐं संदसि गुरु द्रोणाचार्य जो पुटु बि आहे। त अश्वत्थामा अचे थो ऐं दुर्योधन खे चवे थो त पाण नंढपण खां रांदि कई ऐं आख़िरकार अॼु ताईं पाण गॾु आहियूं। हे मुंहिंजा प्यारा मित्र, तुंहिंजो जेको ही हाल तुंहिंजे दुश्मन कयो आहे, सो मूंखे जीअं हुकुम ॾीं तीअं मां करियां। पोइ दुर्योधन अश्वत्थामा खे चयो त मूंखे पंहिंजे 99 भाइरनि, सिपह सालारनि ऐं पंहिंजे अज़ीज़नि जे मौत जो एतिरो ॾुखु न आहे जेतिरो ॾुखु मूंखे पांडवनि जे जीअरे रहण जो आहे। ऐं तुंहिंजे हुअण खां पोइ बि जेकॾहिं पंहिंजा दुश्मन जीअरा रहनि ऐं राज कनि त हीअ तुंहिंजे लाइ वॾी शर्म जी ॻाल्हि आहे। इहा ॻाल्हि ॿुधी अश्वत्थामा कांवर में भरिजी पियो ऐं पंहिंजो धनुष खणी चवणु लॻो, हे मित्र, जेकॾहिं तूं आज्ञा करीं त राति जे वक़्तु सुम्हण जे वक़्तु आउं वञा ऐं 5 पांडवनि खे मारे उन्हनि जो सर वढे तोखे अची भेंट ॾियां। दुर्योधन चयो त जेकॾहिं तूं उन्हनि 5 पांडवनि जा सर कुपे अची ऐं मूंखे अची ॾीं त मां तुंहिंजो एहसानमंद रहंदसि। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 1 स्कंद जे 7 अध्याय जो पार्ट 1 संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कयो त उन्हनि जो बि भलो थिए। जय सिया राम। राधे राधे।